बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु जी प्यारी साध संगत सभिनी के ओम शांति। अॻियां श्री गुरु महाराज पुठियां बाई बालो ऐं मर्दानो कंध कंधा हिक वाणियनि जे बस्तीअ में अची पहुता। उते हुन ॻोठ जे मुखीअ खे पुट ॼाओ, जंहिं करे ॾाढा शादमाना लॻा पिया हुआ, छो त हुन मुखीअ खे अॻे का संतान कान हुई। सतगुरु अंतर्यामी बाई बाले ऐं मर्दाने समेत उन्हनि जे वेझो हिक थले ते वञी वेठा। शहर जा सभु माण्हू मुखीअ खे मुबारकूं ॾियण ते आया। जे ॿुधी हू पिए ख़ुशि थियो। जशन पूरो करे सभु को पंहिंजे घर हलियो वियो। साहिबनि जी कंहिं बि सार न लधी ऐं न कंहिं वंदना कई। गच वक़्तु गुज़रण खां पोइ भाई मर्दाने चयो त हे स्वामी, हिननि मूर्खनि में हिकु बालक ॼाओ आहे त सभु ख़ुशीअ में भरिजी विया आहिनि ऐं एतिरी मगरूरी थी वई अथनि जो सॼे ॾींहं में तव्हां वटि कंहिं निहारियो बि कोन्हे। महाराजनि फरमायो त मर्दाना, भली लोक ख़ुशियूं करे वठनि, हुननि खे जेको बालक ॼाओ आहे सो रहण वारो न आहे, फ़क़ति कर्ज वठण आयो आहे, जो वठी पिरबाक जो हुननि वटां हलियो वेंदो। ही साॻिया अॼोकीअ ख़ुशीअ जे एवज सुभाणे संकट भोगींदा ऐं रोअंदा। जगत जो इहो ई वहिंवार आहे, हिननि जो ॾोह न आहे। नेठि राति गुज़री, जॾहिं सुबुह थियो त बालक मरी वियो। सारे ॻोठ में हाय हाय मची वई, जालूं रोअण लॻियूं। साॻीअ तरह मर्दनि में पिणु वाए वेला ऐं शोक पैदा थी वियो। आख़िर बालक खे खणी वञी दफ़न कयऊं। हिते भाई मर्दाने चयो त अजब गत आहे काल जी। ही जीव माया जे मोह में फासी जेतोणीकि केतिरो दुखी थो थिए, तॾहिं बि उत्पत्ति ऐं संघार करण वारे जे हुकुम खे नथो सुञाणे। तंहिं ते साहिबनि ही सलोक उच्चारण कयो। सलोक महिला पहला। जित मोए मिलय मुबारकी, लख लख मिलन आसीस, सोमुख रोंदे ॾिठा मैं, मिल मिल पिटन सीस। अर्थात काल जिन खे मूं लख लख मुबारकूं ऐं दुआऊं मिलंदियूं ॿुधियूं थे, अॼु उन्हनि साॻियनि खे ई मूं रुअंदो पिटींदो ॾिठो। एतिरे में उन ई ॻोठ जा वाणिया रुअंदा पिटींदा अची महाराजनि जे साम्हूं बीठा। जिन जे हाल ते क्यास आणे श्री राग में हेठियों शब्द उच्चारे उन्हनि खे प्रबोध ॾियण लॻा। श्री राग महिला पहला। पहले पैरे रहण के वणज़ारिया मित्रा, हुकुम पाया गरबास, उरद तप अंतर करे वणज़ारिया, मित्रा खसम सेती अरदास। खसम सेती अरदास वखाणे, उरद ध्यान लिव लाग, नाम अरदाद आया कल भीतर, बाहुर जासी नाग। जैसी कलम वड़ी है मस्तक, तैसी जियड़े पास, कौ नानक प्राणी पहले पैरे हुकुम पया गरबास। दूजे पैरे रहण के वणज़ारिया मित्रा, वसर गया ध्यान, हथो हथ नचाइए वणज़ारिया, मित्रा जीव जसदा घर कान। हथो हथ नचाइए प्राणी, मात कहे सुत मेरा, चेत अचेत मूड मन मेरे, अंत नहीं कुछ तेरा। जिन रच रचिया तिसै न जाने, मन भीतर दर ज्ञान, कौ नानक प्राणी दूजे पैरे, विसर गया ध्यान। तीजे पैरे रहण के वणज़ारिया, मित्रा धन भोजन सिउ चित्त, हर का नाम न चेतई वणज़ारिया, मित्रा बधा छुटे जित। हर का नाम न चेते प्राणी,
बिकल भय आसंग माया, धन सिर रता जोबन मता, अयला जन्म गवाया। धर्म सेती वापार न कीतो, कर्म न कीतो मित, कौ नानक तीजे पहरे प्राणी, धन जोबन सिर चित। चौथे पहरे रहन के वणजारिया मित्रा, लावी आया खेत, जा जम पकड़ चलाया वणजारिया, किसे न मिलिया बेत। बेत चेत हर किसे न मिलियो, जा जम पकड़ चलाया। झूठा रुदन होआ दयाले, खिन में भया पराया। साई वस्त प्राप्त होई, जिस्यु लया हेत, कौ नानक प्राणी चौथे पहरे, लावी लुणिया खेत। अर्थांत, हे मुंहिंजा प्यारा वणजारियो, हे मित्रो, ही जीव भगवंत जे हुक्म मुजब माता जे गर्भ में अची तो वासो करे, जिते हू उबतो थी ॾाढो कठिन तप करे परमेश्वर जे अॻियां नीज़ारी थो करे, जंहिं करे हू उतां छुटकारो पाए पृथ्वीअ ते जनम वठे थो। हू अचे बि उगाड़ो थो, वञे बि उगाड़ो थो। जेकी हुन जे नसीब में लिखियल आहे सो ई हू भोगे थो। पोइ जॾहिं हू थोरो वॾो थो थिए, तॾहिं उपाइणहार खे विसारे थो छॾे ऐं ठेंग ट्रपा ॾींदो थो रहे त माता पिता हुनखे पंहिंजो पुटु ॼाणी ख़ुशि पिया थियनि। पर ईअं नथा सम्झनि त हू जो पंहिंजे उपाइणहार जो बि कीन थियो, सो असांजो किथां थींदो। वरी अञा कुझु वॾो थो थिए त जवानीअ जी मस्ती ऐं धन जी प्रीति अहिड़ी थी अची जागेसि जो उन्हीअ में ई मगन थी थो वञे। माया में अहिड़ो त अंधो थो थी वञे जो को बि धर्म तोड़े शुभ कर्म हुन खां पुॼी नथो सघे ऐं मुफ़्त धन ऐं जोबन जे मोह में उमिरि अजाई थो विञाए। नेठि जॾहिं इहो ॿुढापण में थो अचे, तॾहिं जीअं पकल पोख लुणबी आहे, तीअं हू काल जो बख थो थिए। नेठि पंहिंजे आख़िरी वासना अनुसार हू वञे थो जनमनि में फासे। हेॾां घर जा भाती 2-4 ॾींहं रोई पिटे ॾाढा थी था वेहनि। तंहिं करे अव्हां जो रोअण पिटण सभु अजायो आहे। नेठि गुरु महाराज उतां रवाना थी लाहौर जे वेझा अची पहुता, जिते उन ॾींहुं दुनीचंद नाले हिकिड़े शाहूकार जे घर में संदसि पीउ जो श्राद्ध हो। हुन सारे ॻोठ जो ब्राह्मणनि जो भोजन कयो ऐं साहिबनि खे पिणु पंहिंजे घर वठी वियो ऐं हिकिड़े सुंदर आस्थान ते विहारे पाण वञी श्राद्ध जे कम में लॻो। जॾहिं ब्राह्मण खाई विया ऐं हू साहिबनि वटि आयो, तॾहिं सतगुरु हुन खां पुछण लॻा त तो जो एतिरनि माण्हुनि जो भोजन कयो आहे, तंहिंजो कहिड़ो सबबु आहे? दुनीचंद हथ ॿधी अर्ज़ु कयो त स्वामी, मुंहिंजे पिता जो कीअं तिथ ते चालाणो कयो। महाराजन पुछियुसि त पोइ का ख़बर लधई त इहो भोजन पिणे खे मिलियो या न? दुनीचंद चयो त स्वामी, इहा सुध त मूंखे कान्हे त पहुतुसि या बुखियो ई रहियो। अहिड़ो समाव त तव्हां संतनि खे पवंदो। महाराजन फरमायो त तुंहिंजो पीउ 3 रातियुनि खां बुख जे करे आजिज़ थी रहियो आहे ऐं उनखे की बि हासिल न थियो आहे। हाणे त बुख खां लाचार थी आख़िर वेही रहियो आहे। तॾहिं दुनीचंद निम्रता सां स्वामिनि खां पुछणु लॻो त मुंहिंजो पीउ किथे वेठो आहे ऐं हाणे कहिड़ीअ जूण में आहे? महाराजन फरमायो त हू हितां 5 कोहनि पंध ते जंगल में हिकु वण हेठां बगड़ जे देहीअ में बुखायल वेठो आहे। तूं हुन ॾांहुं भोजन खणी वञ, पर हुनखे ॾिसी डपु न कजि। जंहिं महिल हू तुंहिंजो दीदार कंदो, तंहिं महिल हू हिकदमि मानुक थी पवंदो। इहा वार्ता ॿुधी सेठ दुनीचंद ॾाढो अजब में पियो ऐं भोजन खणी महाराजन जे ॾस ते उन जंगल में वियो, जिते बगड़ वेठल ॾिसी परियां बि हुनखे नमस्कार कयईं। एतिरे में बगड़ जी नज़र बि दुनीचंद ते पई, जो हुनखे ॾिसी मानुक थी पियो। पोइ दुनीचंद हुन जे अॻियां भोजन रखी चवणु लॻो त हे पिता, तूं हर तरह धर्मात्मा हुई, हमेशह शुभ कमनि सां प्यार हूंदो वई, तंहिं हूंदे बि बगड़ जी जूण पातई सो छो? हाणे वरी इहा जूण पलटे मानुक थी पिए, तंहिंजो कारण कहिड़ो? तंहिं ते हू बगड़ चवणु लॻो
त जंहिं वक़्तु मुंहिंजो अंत समो थियो उन वक़्तु हिकिड़े माण्हूअ उते मच्छी वेठे रधी जा ॾिसी मूंखे बि खाइण जी ख़्वाहिश थी, पर जीअं त मुंहिंजी ख़्वाहिश अञा पूरी न थी हुई त मुंहिंजो अंत थियो ऐं उहा कामना मुंहिंजे दिलि में रहिजी वई, जंहिं करे मूं बगड़ जी जूं पाती। पर अॼु तुंहिंजे घर में हिकिड़ो पूरन पुरख आयो आहे। हाणे मुंहिंजा वॾा भाग थिया आहिनि जो बिना देर मुक्ति हासिल कई अथमि। ईअं चई हू सुर्गलोक ॾांहुं हलियो वियो। इहो कौतक ॾिसी दुनीचंद निहायत हैरान थी मोटी पंहिंजे घर आयो ऐं महराजनि जे चरणनि ते सिर निवाए घणी श्रद्धा दारे उस्तति करण लॻो त हे निरंजन देव, तव्हीं समर्थ ऐं सुखनि जा सागर आहियो। पंहिंजो दास ॼाणी का ख़िज़मत फरमायो त मां पाण खे वॾ भागी ॼाणंदुसि। एतिरो ॿुधी भगत वच्छल सतगुरु हुनखे फरमाइण लॻा त असांखे ॿियो की न घुरिजे, फ़क़ति इहा असांजी सुई तूं पाण वटि सोगी करे रख, जा परलोक में असांखे मोटाए ॾिज। जेकॾहिं तूं असांजी इहा क़िस्मत कई त ॼण सभु कुझु कई। इहा आज्ञा ॿुधी दुनीचंद साहिबनि खां सुई वठी पंहिंजे घर वियो ऐं ज़ाल खे ॾेई चवण लॻो त इहा सुई बिल्कुलु सोगी रखिज जो सतगुरनि ॾिनी आहे ऐं परलोक में मोटाए वठंदा। घर वारीअ चयसि त सुई परलोक में कीअं हलंदी, देही बि हिते रहिजियो थी वञे, सो हीअ सुई ओॾां कीअं हलंदी। ज़ाल जी इहा ॻाल्हि ॿुधी सेठ दुनीचंद मोटी सतगुरनि वटि आयो ऐं हथ जोड़े चवण लॻो त स्वामी, हीअ सुई मूंखां परलोक खई न थींदी। तंहिं ते साहिबनि फरमायो त जेकॾहिं हीअ सुई बि तोखां संभाली नथी थिए त हेतिरो धन जो तो कठो कयो आहे सो कीअं खणंदे, जेको तो पाप ऐं वल छल करे कठो कयो आहे। जेकॾहिं ईअं आहे त उहो बि तोसां न हलंदो। पोइ तो जो कूड़ ॻाल्हाया तकलीफ़ूं सठियूं तिन मां तोखे कहिड़ो फ़ाइदो थियो। तॾहिं दुनीचंद वेनती कई त हे गुरुजी, तव्हीं दया करे अहिड़ी हिकमत ॾसियो जंहिं करे ही पदार्थ मूंसां परलोक में संग हलनि, छो जो हिननि जो गॾु करण में मूं ॾाढा जतन कया आहिनि। स्वामिन फरमाए त मित्र, हिन संसार में प्राणीअ जा ख़ालिस 3 संगी आहिनि, हिकिड़ो धन, ॿियो कुटुंब, टियों कर्म। इन्हनि मां पहिरियों फ़क़ति ओसिताईं आहे जेसिताईं पिंडे में प्राण आहिनि। जॾहिं प्राण विया त पोइ हुनजो वारिस ॿियो थी वेंदो। ॿियो संगी कुटुंबी, जंहिंजो लाॻापो आहे शरीर ताईं, जे संगी आहिनि मसाण ताईं, यानी जॾहिं देह हली वई त पोइ हू बि आसरो पले अची वेहंदा। ऐं टियों कर्म, जे इन जीव जा संगी आहिनि से सदी हुन सां लॻा ईंदा। बुछड़ा हूंदा त बुछड़ो फल, ऐं जे चङा हूंदा त चङो फल ॾींदा रहंदा। तंहिं करे पंहिंजो धन चङनि कमनि में ख़र्च करे ॿिन्ही जहाननि जो तोशो कर, सत्संग में रही सतनाम जो सिमरन कर ऐं संसार जे कल्पनाउनि ऐं विकारनि खे छॾे आनंद जो सवादु वठ त सचो सुख हासिल थिए। सतगुरनि जी इहा नसीहत सेठ दुनीचंद खे ॾाढी पसंदि आई, जंहिं मूजिबि उन पंहिंजो समूरो धन भंडारा करे संतनि खे खारायो, हुननि खे पोशाकूं पहिरायूं ऐं सत्संग सां लिवण लाइ वाहिगुरु सतनाम सिमरे निहाल थी वियो। सतगुरु तंहिंखां पोइ उतां मोकिलाए ॿाहिरि निकिता ऐं माता नानकीअ खे यादि कंदो ॼाणी भाई मर्दाने खे फरमायूं त मर्दाना, सुल्तानपुर हलबो जो असांखे प्यारी भेण घणो यादि करे रही आहे। ईअं चई हिकिड़ीअ खिन में अची उते पहुता। अञा भेण जे घर पेर पाताऊं त साम्हूं माता नानकीअ ॾिसी हिकदमि उथी अची पेरे पिया ऐं अखियूं जल सां भरिजी आयसि। महराजनि हुनजो मथो हथनि ते झले मथे कयो, धीरज ॾेई खट ते अची वेठा। एतिरे में भाई जयराम बि अची सहेड़ियो, जो साहिबनि खे ॾिसी प्रसन्न थियो ऐं नमस्कार करे हाल अहिवाल पुछण लॻो। माता नानकीअ चयो त तव्हांजो दर्शन कए घणा साल गुज़री था वञनि। ईअं चई अखियुनि मां लुड़क ॻाड़े चवण लॻी त असांखे तव्हांजो दर्शन वॾो लाभदायक आहे।
इते भाई जयराम हथ ॿधी वेनती कई त हाणे त कृपा करे घर में वेही गोबिंद सिमरियो ऐं असांखे दर्शन ॾेई सुखी करियो। उन वक़्तु बाबा श्रीचंद साहिब जिन पिणु ॿाहिरां आया ऐं चरण वंदना करे पिता खे मिली ॾाढा सराह थिया ऐं सभु पाण में गॾिजी ख़ुशि थी वेठा। गुरुजन फरमायो त असीं जेकर अव्हां वटि रही पऊं पर असांखे मुल्कनि घुमण जी घणी ख्वाहिश आहे। तंहिंखां सवाइ जॾहिं अव्हां जे यादि करण सां असीं हिकदमि हलिया था अचूं त पोइ इहो बस आहे। अहिड़ीअ रीति सभिनी खे धीरज ॾेई राति उते गुज़ारे सुबुह जो सवेल उन्हनि खां मोकिलाए माता पिता जे सिक पूरी करण लाइ हिकु पलक में तलवंडीअ जे वेझो अची पहुता। उते अची 2 कोह खनि पंधु ओरे हिकिड़े वण जे हेठां वेही रहिया। जॾहिं 2 घड़ियूं ॾींहुं चढ़ियो त भाई मर्दानो हथ ॿधी चवणु लॻो त स्वामी, जेकॾहिं आज्ञा हुजे त मां तलवंडीअ वञी पंहिंजनि कुटुंबनि जी ख़बर लही अचां त जीअरा आहिनि या मरी विया। तंहिं ते सतगुरनि फरमायो त मर्दाना, जे तुंहिंजा कुटुंबी मरी विया त पोइ ॿिया कम जगत में असीं कीअं कंदासूं। असांजे हूंदे तूं का बि चिंता न कर। तंहिं हूंदे बि बिला शक वञी सभिनी सां गॾिजी अच। भाई कालूअ वटि जेकॾहिं वञी त उन्हनि खे मुंहिंजी ख़बर न ॿुधाइजि ऐं तूं बि सिगो ई पंहिंजनि कुटुंबनि सां गॾिजी पुठिते वरज। ॿुधी भाई मर्दाने चयो त गुरुजी, वञा त चङो पर खणी छा वञा। घरां निकितो जो हेतिरा साल थी विया अथमि, सो हथे खाली त न वञिबो। साहिबनि फरमायो त हितां हिकु मुठ पथरनि जी खणी पलांद में ॿध ऐं घर वञी खोले ॾिज, जेकी चाहींदे सो थींदो। भाई मर्दाने उन मुजब हिकिड़ी मुठ पथरनि जी खणी पंहिंजे चादर में ॿधी ऐं हथ जोड़े स्वामिनि खां मोकिलाए ख़ुशि थी पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। घर में वञी हड़ खोले ॾिठी त सोन निकिरी आयो, जो ॾिसी सभई कुटुंबी ॾाढा ख़ुशि थिया ऐं सॼे ॻोठ में ख़बर पइजी वई त श्री नानक जो संगती मर्दानो घणनि वरियनि खां पोइ मोटी घर आयो आहे। भाई मर्दानो सभिनी सां सन्मान करे मिलियो। माण्हू उनखे ॾिसी चवण लॻा त श्री नानक जे संग में भाई मर्दाने जो सुभाउ ॾाढो वणंदड़ थी पियो आहे। अहिड़ीअ रीति भाई मर्दानो 2 घड़ियूं पंहिंजनि कुटुंबनि ऐं ॻोठाइनि सां मिली पोइ भाई कालूअ जे घर वियो, जिते माता तृप्ता उनखे परियां ईंदो ॾिसी मोह जे वस थी गले लाइ रोअण लॻी। एतिरे क़दुरु जो आसपास वारा ॻोठ जा माण्हू बि अची उते मिलिया। भाई मर्दाने माता तृप्ता खे घणो धीरज ॾिनो, पर उहा पुट जे लाइ विरलाप करण लॻी। नेठि घणनि जे सम्झाइण ते धीरज धारे भाई मर्दाने खां पुछण लॻी त हेतिरा साल अव्हां खे हितां वेह थिया आहिनि त का ख़बर चार बि कान ॾिनी अथव। हाणे भला ॿुधाए त मुंहिंजो पुटु किथे छॾे आयो आहीं। भाई मर्दाने चयो त असीं हितां गॾिजी सुल्तानपुर विया हुआसीं, पोइ जी सुध करता रखे। एतिरो ॿुधी माता तृप्ता हाय हाय करे रोअण लॻी। हिकु त पुट जो वैराग, ॿियो वरी भाई मर्दाने बि दिलासो न ॾिनुसि, सो एकारी धीरज छॾाए वियुसि। माण्हुनि घणो सम्झायुसि। इन रीति भाई मर्दाने खे हिते 4 घड़ियूं गुज़रियूं तॾहिं माता तृप्ता खां मोकिलाइण लॻो। तंहिं ते हुन पुछियुसि त हाणे केॾांहुं वेंदे। भाई मर्दाने वरंदी ॾिनी त मां मोटी ॿाहिरि वेंदुसि। तॾहिं माता तृप्ता दिलि में ख़्यालु कयो त ही केतिरनि वरियनि खां पोइ अॼु घर में आयो आहे ऐं हिकिड़ी राति बि घर में नथो रहे। शक न आहे त नानक बि हिन सां गॾु आहे ऐं ॿाहिरि तरसियो थो बाहिजे। इहो वीचार करे सिगो ई कुझु मिठो प्रसाद साण खणी भाई मर्दाने जे पुठियां वई ऐं वाट में उनखे चवण लॻी त मूंखे पुट ॾिठे घणा वरिय थी विया आहिनि ऐं मां उनखे ॾाढो यादि थी करियां। तंहिं करे तूं मूंखे उनजी कुझु ख़बर ॿुधाए त किथे आहे। भाई मर्दाने कुझु बि जवाबु न ॾिनो ऐं माठ करे हलियो बि। आख़िर पंधु कंदे कंदे जॾहिं उन वण जे वेझो अची पहुता तॾहिं साहिबनि पंहिंजे माता खे परियां ईंदो ॾिसी हिकदमि वधी अची उनखे पेरे पिया। माता घणीअ सिक सां पुट खे बाकुर में वठी एतिरो ई क़दुरु रुनी
जो सभु कपिड़ा अखियुनि जे जल सां भिॼी वियसि ऐं जेतोणीकि अवस्था वॾी हुयसि त बि पुट खे छॾण ते दिलि न पिए थियसि। आख़िर हुनखे पाण वटि विहारे मथे ते हथ फेरे पेशानी चुमी प्यार करणु लॻी। होॾां भाई कालूअ खे जा ख़बर पई त श्री नानक ॿाहिरि अची लथो आहे, सो घोड़े ते चढ़ी अची उते पहुतो। सतगुरु पिता खे ॾिसी हथ जोड़े वञी खेसि पेरे पिया ऐं भाई कालूअ बि घणो प्यार करे पुट खे पंहिंजे गले सां लॻायो ऐं अखियुनि मां झल वहणु लॻुसि। आख़िर ॿिया बि केतिरा ई तलवंडीअ जा रहाकू महराजनि खे ॾिसण लाइ उते आया, जिन सां स्वामी पिणु घणो प्रेम सां मिलिया। पोइ विच में गुरु महाराज ऐं 14 माण्हू वेही विया। हिकु घड़ीअ ताईं माठ थी वई। नेठि माता तृप्ता चयो त हे पुट, लख शुक्राना परमात्मा जा जो अॼु तो हिते अची मूंखे दर्शन ॾिनो आहे। मां तुंहिंजे विछोड़े में दुखी थी ईअं चवंदी हुयसि त विरदाता हिकु पुटु ॾिनुमि, सो बि वञी फ़क़ीरनि सां रलियो, जंहिंजो दर्शन थियण बि हाणे मुश्किल आहे। तोखे हितां निकिते केतिरा ई वरह थी विया आहिनि ऐं घणेई देश घुमी मोटी आयो आहीं। मां तोखे ॾिसी अहिड़ो प्रसन्न थी आहियां जीअं श्री रामचंद्र महाराज खे बनवास मां मोटियो ॾिसी कौशल्या ख़ुशि थी हुई। बलहार वञा तोतां ऐं कुर्बान वञा ईश्वर जे नाले तां, जंहिं तोसां जीअंदे मेलो करायो। माता तृप्ता जा अहिड़ा वचन ॿुधी महाराजनि हेठियों शब्द उचारियो, वडहंस महिला पहला। अमली अमल न अंबड़े, मच्छी नीर न होए, जे रते सौ आपणे तिन भावे सब कोई। हव वारी वञा खनिए, वञा तो साहिब कै नावे रहाओ। साहिब सफलियो रुखड़ा, अमृत जाका नाम, जिन पिया से तिरपत भय, हव तिन बलहारे जाऊं। मैकी नदर न आवई, वसर हबिय नाल, तिखा त्याया क्यों लहे, जासर भीतर पाल। नानक तेरा बाणिया, तू साहिब मेरी रास, ते मन दोखा ताल है, जा सिफत करी अरदास। अर्थांत त जहिड़ी प्रीत अफ़ीम सां ऐं मच्छीअ जी पाणीअ सां थींदी आहे, जे उहा प्रीत कदाचित छॾणु न चाहींदा आहिनि, तहिड़ीअ तरह जिन जी पंहिंजे शाह सां प्रीत, तन खे लोक घणो प्यार कंदा ऐं चाहींदा आहिनि। मां उन परमात्मा जे नाले तां बलहार वञा, सदके वञा, जंहिंजे अमृत जहिड़े नाम वठण करे इंसान जो मुंहुं मथे थो थिए। वरी शाबास आहे उन्हनि खे, कुर्बान वञा उन्हनि तां जे उन जे नाम जो रस पी ड्रावा आहिनि। जेतोणीकि उहो साहिब असां सां हरदम पियो वसे, पर अरमान आहे जो उहो असांखे ॾिसण में नथो अचे। ॾिसण में भला कीअं ईंदो ऐं कीअं असांजी उञ बुख लहंदी, जॾहिं हुन जे अमृत तलाव ऐं असांजे विच में भित ॾिनल आहे, यानी जीव ऐं आत्मा जे विच में भरम रूपी पर्दो पियल आहे। उहो तॾहिं लहंदो जॾहिं उन जी सुफ़त कबी ऐं उन जे अॻियां अरदास कबी त हे निरंकार, तूं मुंहिंजी मूड़ी आहीं ऐं मां नानक तुंहिंजो वाणियो आहियां, तूं मुंहिंजी पत रख। अञा साहिबनि मथियों शब्द पूरो कयो त माता तृप्ता पाण सां आंदल मिठो प्रसाद खणी महाराजनि जे अॻियां रखियो ऐं चवणु लॻी त पुट, भला ही खा त मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए। तंहिं ते महाराजनि फरमायो त मां हमेशह ड्राओ पियो आहियां, मूंखे बुख कान्हे। मूं हिकिड़े ई दफ़े अहिड़ो भोजन खाई छॾियो आहे जो वरी बुख कॾहिं कान लॻंदी। तॾहिं भाई कालूअ चयो त छा खाधो अथई जो बुख कान्हई? उन भोजन जो नालो त ॿुधाए। असां प्रसाद आंदो आहे ऐं खाइण लाइ मिंथू पिया करियूं त चई थो मूंखे ड्रव आहे। ख़बर न आहे त कहिड़ो कटर दिलि ते पियो अथई जो एतिरे क़दुरु भॼी थो। इहे वचन ॿुधी गुरु महाराजनि हेठियों शब्द उचारियो, श्री राग महिला पहला।
सबरस मिठे मनिए सुनिए सालोणे, खट तुरसी मुख बोलना मारण नाद किए, छत्ती अमृत भाव एक जाकव नदर करे, बाबा होर खाना खुशी ख्वार, जित खादे तन पीड़िए मन में चले विकार। अर्थात सभई प्रसाद जेके मिठा सलूणा ऐं खटा ख्वाए खट मिठा आहिनि से छॾे असां छटीहनि ई भोजननि रूपी हिकिड़ो भाव यानी प्रीत हथ कयो आहे, जो भाव ईश्वर उन्हनि खे बख़्शे थो जिन ते रहम जी नज़र थी थिएसि। हे पिता, उन भाव रूपी भोजन खां सवाइ ॿिया सभु भोजन अकारता आहिनि जिन जे खाइण करे शरीर में रोग पैदा थियनि था ऐं मन में विकार था उथनि। इहो शब्द चई महराजन खणी माठ कई। माता तृप्ता चवण लॻी त पुट, हाणे तूं इहो फ़क़ीरी बेख लाइ पंहिंजा उम्दा कपिड़ा खणी पहिर, जो तोखे ही कपिड़ा सुअनि नथा। इहो त मुंहिंजो चवणु खणी मञ। तंहिं ते महराजन फरमायो त असां अहिड़ा लटा पहिरिया आहिनि जेके न झूना थियनि न को फाटनि। तॾहिं भाई कालूअ चयो त उहे बि शायदि ओॾां पहिरींदो हूंदे हिते त असां कॾहिं की न ॾिठासीं। जे पहिरियल हुजनि हा त जेकर सभिनी खे ॾिसण में अचनि हा। भाई कालूअ जा इहे वचन ॿुधी सतगुरनि उनखे सम्झाइण लाइ उन्हनि कपिड़नि पहिरण जी रीत हिन तरह चई ॿुधाई। रता पाइणण मन रता सुपै जी सतदान, नीली सियाई कदा करणी पाइणण पैर ध्यान, कमर बंद संतोख का धन जोबन तेरा नाम, बाबा होन पाइणण सुखी ख्वार जित पैदे, तन तन पीड़िए मन में चले विकार। रहाऊ। अर्थात त नाम जे रंग में मन लाल थी वञण ॻाढ़ी पोशाक जे मिसल आहे। सचो दान नाम जो अछी पोशाक जे मिसल आहे ऐं गुरमुखनि जे करणीअ जी पैरवी ऐं ईश्वर जो ध्यानु धारण नीरी ऐं कारी पोशाक करे सम्झ। संतोख जो कमरबंद ऐं गोबिंद जो नाम मुंहिंजो धन ऐं भोजन आहे। हे पिता, इन पोशाक खां सवाइ ॿियो की बि पहिरण ज़ाहिरी ख़ुशी आहे। एतिरो ॿुधी भाई कालूअ चयो त हाणे इहे मस्ताननि वारियूं ॻाल्हियूं छॾे घर हली सुखियो थी। घणेई मुल्क घुमियो आई, हाणे घर में रही आराम वठि ऐं घोड़नि ते चढ़ी घुम फिर। तंहिं ते साहिबनि चयो त इहे घोड़ा मुंहिंजे कहिड़े कम जा आहिनि। सुवारी उन सदा सुहिणे घोड़े ते कजे जो हमेशह मूं सां आहे। भाई कालूअ चयो त उहो बि ॾिसण में त नथो अचे, कंहिं ॿिए हंधि ॿधी आयो आहीं छा? तंहिं ते साहिबनि फरमायो त घोड़े पाखर सुहिने साखत बूझण तेरी वाट, तरकस तीर कमान सांग तेग बंद गुण दात, वाजे नेजे पत्सियु परगट करम तेरा मेरी जात, बाबा होर चढ़ना खुशी सुवार, जिते चढ़िए तन पीड़िए मन में चले बेकार। रहाओ। अर्थात त उहो मुंहिंजो सुवारीअ जो घोड़ो करतार जी बख़्शीश रूप आहे, जंहिं ते उन जे रस्ते सम्झण रूपी सोना पंज संज पियल आहिनि ऐं देवी संपदा गुणन रूप तरकश तीर कमान सांग ऐं तलवार वग़ैरह हथियार ॿधल आहिनि ऐं पत सां प्रगट थियण रूपी नौबतूं निशान पिया वॼनि। इहो सभु कर्म मुंहिंजे करतार जो आहे। हे पिता, हसवारी कजे त अहिड़ी कजे। एतिरो ॿुधी भाई कालूअ त खणी माठ कई। पोइ वरी माता तृप्ता प्यार करे चवण लॻी त पुट, तोखे त मोह कोन्हे, पर घर हली उन्हनि सां त मिल जेके ॾियारी तुंहिंजे लाइ पिया पुछनि त नानक कॾहिं ईंदो। असां तुंहिंजे लाइ नओं घरु ठहिरायो आहे, सो बि त हली ॾिस ऐं मंझिसि रही सुख पाए। तंहिं ते सतगुरु फरमाइण लॻा, घर मंदर खुशी नाम की नदर तेरी परवार, हुकुम सोई तुद बावसी और आखण बहुत अपार, नानक सच्चा पातशाह पुछन करे विचार। अर्थात त असांजा घर ऐं मंदर नाम जी ख़ुशी आहे ऐं उन जी नज़र असांजो परवार आहे। तंहिं करे असांखे त फ़क़ति उन जो ई हुकुम थो वणे, बाक़ी घणनि ॻाल्हियुनि करण वारा त अपार पिया आहिनि। हे माता,
हिननि सभिनी ॻाल्हियुनि जी सचे पातशाह वटि पुछा थींदी। तंहिंखां सवाइ मुंहिंजी दिलि अञा उदास आहे, तंहिं करे कुझु देश घुमी पोइ अची घर में रहंदुसि। तंहिं ते माता तृप्ता चयो त पुट 12 वरे आयो आहीं, सो बि अञा घर में त पेर बि कोन पातो अथई त अॻे ई वञण जी थो करी। तुंहिंजो मन अहिड़ो उदास छो थियो आहे? जेकॾहिं को तोखे घर जो ॾुख हुजे त चओ त ॿियो घर परणाई। तंहिं ते महराजन फरमायो त मुंहिंजो लेख जंहिंसां करतार लिखियो आहे सो मूंखे बसि आहे ऐं रहंदुसि बि उते जिते हू मूंखे रखंदो। हिते रहण या ॿिए हंधि हिते रहण या ॿिए हंधि वञण बि मुंहिंजे हथ में कीन आहे, सभु करतार जे वस आहे। एतिरो ॿुधी भाई कालूअ प्रीत सां चयो त पुट हाणे इहे गोथनाथ छॾ ऐं फ़क़ीरी बेख लाइ हली घर जे कमकार जी कर। वेंदे त असां सां तुंहिंजी वरी मुलाक़ात थिए या न, छो जो असीं हाणे ॿुढा थिया आहियूं, पछाड़ी अची बची आहे। भाई कालूअ जा इहे वचन ॿुधी सतगुरु फरमाइण लॻा त मारू मैला पहला पिछो राती सदड़ा नाम खसम का ले, खैमे छत्र सराय चे दिसन रथ पीड़े, जिन तेरा नाम ध्याया तिनको सदा मिले। बाबा मैं करमहीन कूड़ियार नाम न पाया तेरा, अंधा भरम भूला मन मेरा रहाओ। साध कीते दुख पर फुरे पूरब लिखे माए, सुख थोड़े दुख अगले दुखे दुख विहाय। विछड़िया का क्या विछड़े मिलिया का क्या मेल, साहिब सो सालाइये जिनकर देखिया खेल। संजोगी में लावड़ा इन तन कीते भोग, विंजोगी मिल विछड़े नानक भी संजोग। अर्थात जिन पोई रात जो याद करे पंहिंजे प्रीतम खे पुकारियो आहे उन्हनि जे सिर ते सदी छठ फिरंदो आहे ऐं उन्हनि खे विमान ऐं पलंग नसीब थींदा, छो जो उहे नेमतूं हमेशह उन्हनि खे प्राप्त थींदियूं आहिनि जे पंहिंजे धणीअ खे यादि था कनि। हे पिता, मां अभागी ऐं कूड़ो आहियां जो तुंहिंजे नाम खां गाफ़िल रहियो आहियां ऐं मुंहिंजो अंधो मन भरम में भुलिजी खसी सवादनि जे लाइ घणो दुख में वञी फाथो आहे। पर इहो बि मुंहिंजो खोटो कर्म चइबो जो थोरे सुख जे लाइ अहिड़ो दुख थियो जो सारी उमिरि दुख ई दुख में गुज़री वई। वरी विछड़ियलनि जो छा थो वञे ऐं मिलियलनि खे छा थो मिले। हीअ सभु उन करतार जी रमज आहे जो पंहिंजी रांदि रचे वेठो आहे, पर असांजो कल्याण उन जे यादगिरीअ में ई आहे। गुरु नानक देव जन फरमाइनि था त जॾहिं मेलाप जो संजोग अची बणियो त ही शरीर लॻी वियो सुखनि में, पर हाणे जे विछड़ियल मिली वरी विछड़ंदो त उहो बि वरी मिलंदो। इहो शब्द ॿुधी भाई कालूअ त खणी माठ कई, मगर माता तृप्ता दीन थी चयो त पुट तुंहिंजो संत सुभाउ त सदोरो आहे, हाणे मुंहिंजो चयो मञी को वक़्तु हली घर में रहो, वञण जो हठ छॾे ॾे। हमेशह मूंखां परे रही उमिरि गुज़ारी अथई, तुंहिंजी अभिलाखा कंदे ॿुढापण खे पहुती आहियां। माता जा अहिड़ा वचन ॿुधी सतगुरनि खे दया आई ऐं घर हलणु क़बूल कयूं, जंहिं ते उते आयल सभु माण्हू ॾाढा ख़ुशि थिया ऐं महराजन खे साण वठी अची घर पहुता। तलवंडीअ जा राख साहिबनि जो अचणु ॿुधी घणे अदब सां पेरे पई अची सतगुरनि खे मिलिया। सतगुरनि उन्हनि जो आदर सत्कार कयो। भाई लालू जो कि उन ॾींहुं कंहिं कम सां ॿाहिरि वियो हो, सो बि महराजन जे अचण जो ॿुधी कमु उते ई छॾे घणीअ सिक मां अची साहिबनि खे गॾियो। आख़िर किन माण्हुनि सतगुरनि खे पंडित हरदयाल ऐं मुल्ला जे परलोक पधारजण जी ख़बर ॿुधाई, जंहिं ते गतदायक महराजन फरमायो त भाई ही 5 तत्वनि जो पसारो झूठो आहे, हुन जे नास थियण में वेरम ई कान थी लॻे। इन ई करे असांखे हमेशह सतनाम सां लिव लाइ हिन जगत खे सुपने वांगुरु सम्झणु घुरिजे ऐं मोह रखणु न खपे। जेके भॻतीअ में पंहिंजो वक़्तु निभाइनि था
उहे ई हितां खटी हलनि था। साहिबनि जा इहे वचन ॿुधी सभिनी हुते वेठलनि धन नानक ऐं जय नानक उचारियो। कलयुग जे पापी जीवन खे तारणहार सतगुरु पोइ आनंद सहित घर में रहण लॻा ऐं भाई बाले खे चयऊं त बाला तूं बि वञी पंहिंजनि कुटुंबनि खे गॾिजी आ, पर ॾिसजांइ मतां मोह रूपी दुबण में घपी न पवी। एतिरो ॿुधी भाई बालो मथो टेके वञी पंहिंजे परिवार खे गॾियो ऐं सभिनी सां मिली ख़ुशि थी मोटी महराजनि वटि आयो। श्री गुरु महराज गच ॾींहं उते रही सभिनी खे आनंद ॾींदा रहिया। हिकिड़े ॾींहुं भाई कालू साहिबनि खे निवेकलो ॾिसी चवण लॻो त पुट हाणे तूं इहो फ़क़ीरी बेख छॾे गृहस्थियुनि जीअं वहिंवार कर, सियाणो थी 4 पैसा कमाए। असीं हाणे ॿुढा थिया आहियूं ऐं अलाए जे घणा ॾींहं जीअरा हुजऊं। हीअ अवस्था तुंहिंजी असांखे सुख ॾियण जी आहे ऐं होॾां पंहिंजा पुट ऐं स्त्री बि घुराए वठि जिन वीचारनि तोखां सवाइ केतिरा दुख ॾिठा हूंदा। इहे वचन ॿुधी फरमाइण लॻा त हे पिता, माण्हूअ जी मत ॿेड़ीअ रूप आहे ऐं धन जी प्रीत पाणीअ रूप। सो ॿेड़ी यानी मत जेकॾहिं पाणी यानी धन जे प्रीत सां भरिजी वेंदी त हिकदमि ॿुॾी पवंदी, पर जे सतगुरु मलाह मिली वञे त उहो उन ॿेड़ीअ में पाणी अंदरि पवण खां बचाए उन ॿेड़ीअ खे पाणीअ ते तारींदो ऐं ज्ञान उपदेश ॾेई मुक्ति बख़्शींदो। एतिरो चई साहिबनि कृपा दृष्टिअ सां भाई कालूअ ॾांहुं निहारियो, जंहिं करे हुनखे हिकदमि वीचार जाॻियो। सुजाग थी साहिबनि सां घणी प्रीत करे चवण लॻो त मूं ॼातो थिए त तव्हीं मुंहिंजी औलाद आहियो, मगर अवीं त महापुरुष था ॾिसिजो। हे दीन दयाल, तव्हीं मूंखे ज्ञान दान बख़्श करियो, जंहिं करे मुंहिंजो जनम मरण नास थी वञे ऐं सचो सुख पायां। उन वक़्तु सतगुरु भाई कालूअ खे पूरो जॻियासु ॼाणी हिन तरह उपदेश कयो त जा वस्तु परमेश्वर जे नाले खां बेमुख आहे ऐं जंहिंखे मन चवनि था, सो जॾहिं स्वरूप जे सन्मुख थिए थो तॾहिं उहो मन फिरी अमन थो थिए। जीअं तपत न थियण करे पहाड़नि ते बर्फ़ ॼमी वेंदी आहे ऐं तपत करे ॻरी पाणी थी वेंदी आहे, तीअं मन जी गति ॼाणी हुनखे परमेश्वर जे तरफ़ पको करणु घुरिजे त उहो साॻियो मन हर्ख शोक राग ऐं द्वेष खां छुटी निश्चल थी रहंदो। ॿियो त ईश्वर हर हंधि ऐं हर कंहिं में मौजूदु आहे। जहिड़ीअ तरह पृथ्वीअ ते पाणी, पर जेकॾहिं तूं चवीं थो त पाणी जिते किथे नथो ॾिसण में अचे त उनजो जवाबु इहा आहे त हर हंधि आहे, हर हंधि, पर कंहिंखे सहजाईअ सां प्राप्त थो थिए, कंहिंखे ॾुखियाईअ सां। सहजाईअ सां उते मिले थो जिते दरिया ऐं चश्मा आहिनि, ऐं ॾुखियाईअ सां मिलण जा 3 दर्जा आहिनि। पहिरें दर्जे में वीरूं खुयूं ऐं हौज, ॿिए दर्जे में खूह बावलियूं ऐं वॾा तलाव, 3 दर्जे में वॾा खूह जिन जो पाणी कोशिश सां ढगा छिके कढंदा आहिनि। जेके ज्ञानी पुरुष निर्मल हृदय वारा आहिनि तिन खे ईश्वर प्रत्यक्ष बासे थो। जीअं दरिया जो पाणी ऐं जॻियासू पुरुष जे परमार्थ जे रस्ते पिया आहिनि तिन खे पाण सुधारण सां जल जो दर्शन थिए थो, ऐं जीअं खुयुनि ऐं हौजुनि मां थोरे ई खोटण सां जल निकिरी थो वञे, ऐं विषय पुरुषनि खे कशाले ऐं कमाईअ सां पाणी नज़र अचे थो। जीअं खूहनि बावलियुनि ऐं वॾनि तलावनि मां, अहिड़ीअ तरह 4थे दर्जे याने पामर पुरुषनि खां पिणु भॻवानु वियो कीने, मगर उन्हनि खे घणे जतन सां साक्षात्कार थिए थो। जीअं पाणी वॾनि खूहनि मां हाणे प्रसिद्ध आहे त पाणी हर हंधि आहे, पर किथे थोरीअ महिनत सां किथे घणीअ सां ज़ाहिर थिए थो। तहिड़ीअ तरह निरंकार बि हर जाइ हर हंधि मौजूदु आहे, पर किन खे थोरे अभ्यास करण सां ऐं किन खे घणे सां मालूम थी थो सघे। टियों ही सारो ब्रह्मंड जेकी तूं ॾिसी थो ऐं ॿुधी थो, तंहिंजो बनाव हिकिड़े परमात्मा खां आहे। जीअं नंढड़ो ॿिज जो कणो पाण मां वॾो वणु पैदा थो करे, पर जेकॾहिं उन ॿिज खे ॾिसण लाइ वण खे ॻोल्हबो
त काठ पन ऐं गुल ॾिसण में ईंदा ऐं ॿियो की बि न ॾिसबो, मगर जेकॾहिं को फल जो ॻोल्हाऊ थींदो त उन मां ॿिज बि पाईंदो ऐं पंहिंजी छाती पिणु शीतल कंदो। परमेश्वर खे ॻोल्हण वारा बि ईअं ॼाण। ॿिया राजसी राजस सुभाउ वारा माण्हू आहिनि जे विषय सुखनि ॾियण याने छांव करण सां जीवन खे सुखी कंदा। उन्हनि रजो गुणनि जे संग में पिणु ईश्वर पाए न सघिबो। जीअं अंधे जे अॻियां दग में पियल मोती हुनखे हथ अचणु अणथियणी ॻाल्हि आहे। टियां शांतिकी सुभाउ वारा माण्हू गुलनि जे बराबरि करे सम्झ, जे पंहिंजनि मिठनि वचननि सां सुगंधी था कनि। उन्हनि जे संग में कुझु सोझरो पवे थो, पर सचो सुख हासिल थी नथो सघे। मगर चोथां ज्ञानी पुरुष जे फल समान आहिनि, तिन वटां ॿिज रूप परमात्मा पाए सघिबो। हे पिता, वीचार करे ॾिस त जॾहिं सभ में पाण ई आहे तॾहिं राग ऐं द्वेग धारण जो कहिड़ो मतिलबु। अहिड़ीअ तरह ॿियनि कल्पनाउनि खां मन खे हटाए सभ में हिकिड़ो ई गोबिंद ॼाण ऐं जगत जे मोहिण वारी जेका इहा माया आहे तंहिंखे पंहिंजे भूत जो पाछो करे सम्झ। करतार जो सूरज रूप आहे, तंहिंखे जॾहिं को वॾभागी सन्मुख थिए थो त माया पाछे वांगुरु हुन जे पुठियां लॻे थी। तंहिं करे निरंकार जो सभिनी सुखनि जो दाता आहे, तंहिंखे तूं यादि कर त आनंद पाए। जॾहिं उहा कृपा दृष्टि कयसि तॾहिं हुनखे ख़बर पई त हे मां हिनखे अॼु ताईं पुटु पियो सम्झां, पर हे त परिपूर्ण पाण परमात्मा आहे। केॾो ज्ञान था ॾियनि। हाणे सम्झी वियो। हा, हाणे शरीर छॾींदा तेसि ताईं हूंदा बि बोलो सतगुर देव भगवान की जय। गुरु गोबिंद सिंह जॾहिं गादीअ ते वेठल हुआ त हिकिड़ा परियां माना ॿाहिरियां सिख साहिबनि जो दर्शन करण था अचनि त चवनि पिया त अहिड़ी कहिड़ी भेटा खणी हलूं जेका नई हुजे, साहिबनि वटि न हुजे। साहिबनि वटि न हुजे उहा त अणथियणी ॻाल्हि आहे, पर हे ईअं पिया वीचार कनि जेका नई शइ हुजे, अॼु ताईं कंहिं ॾिठी न हुजे, अहिड़ी शइ खणी हलूं। त वीचार करे करे हिकु दर्शनी वरितनि आइनो। चवनि पिया इहा साहिबनि खे भेटा ॾियूं। साहिब जेॾीमहिल जामो पाए ऐं संभरंदा नी त रोज़ दर्शनीअ में ॾिसंदा ऐं कलंगी पाईंदा न मथे ते, उहा दर्शनीअ में ॾिसी करे ऐं सजाईंदा त असांखे यादि कंदा। ते उहा वठी था अचनि दर्शनी, साहिबनि खे ॾियनि था। साहिब ॾाढो ख़ुशि था थियनि हिननि जी उहा भेटा ॾिसी करे। उहा उते दर्शनी टंगाए छॾियनि भित में। रोज़ु साहिब जेॾीमहिल संभरनि उहा कलंगी हुन दर्शनीअ में ॾिसी करे ऐं सजाईंदा हुआ, पाईंदा हुआ चङत्रियां वई। सिख संगत जेका उते हुई उहे बि सभु पिया ख़ुशि थींदा हुआ साहिबनि खे ख़ुशि ॾिसी। हू ॿाहिरीं सिख संगत जेका भेटा ॾेई विया उहे त हली विया। साहिब तेॾीमहिल उन्हनि खे चवनि था, हू सिख चवनि था त बाबा जेॾीमहिल बि हिन दर्शनीअ में मुंहुं ॾिसो न तव्हां त असांखे यादि कजो। त साहिब था चवनि त असां हिन दर्शनीअ खे वर था ॾियूं त जेको बि हिते अची हिन दर्शनीअ जे साम्हूं वेही
ऐं नाम सिमरन या गुरबाणी पढ़ंदो त उन्हनि खे कोई बि भारी रोग हूंदो न उहो लही वेंदो। ख़ासि करे अधरंगे वारो माण्हू जेको हूंदो हू त हली विया। सिख जेके हुआ चवनि पिया अञा ताईं उहा दर्शनी उते रखियल आहे। पंजाब में शहर जो नालो बि कुझु लिखियल हो, दमदमा साहिब। उते उहा दर्शनी रखियल आहे ऐं उते जेके शेवा कंदा आहिनि न, जेके पाठ पढ़ंदा आहिनि, उन जे चए मुताबिक़ जेको उते उन दर्शनीअ जे साम्हूं वेही ऐं एतिरा भई पाठ करे त माण्हुनि जा रोग भई लही था वञनि। इहा करामत चवनि पिया दर्शनीअ में कान्हे पर गुरूअ जे वचन में ताक़त आहे। साहिब वचन जो ॾेई विया त हिन दर्शनीअ जे साम्हूं जेको भई पाठ कंदो या नाम सिमरन कंदो त उन जा रोग लही वेंदा। उहो वचन अञा हले पियो थो, उहा रखियल आहे। असां ॾिठी कोन्हे कॾहिं, अमृतसर खां ॿाहिरि हूंदी या किथे बि। अवतार हुआ दानी दिलदार, अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। हुआ दादी जन अवतार, हुआ दानी दिलदार, अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। सिंध में सेरीअ में जनम वरताई, माता पिता जी गोद भरियाई। सिंध में सेरीअ में जनम वरताई, माता पिता जी गोद भरियाई। थी वियूं ख़ुशियूं चौधार, सभिनी दिल थी बहार। अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। हुआ दादी जन अवतार, हुआ दानी दिलदार, अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। शहर शहर में संगत जोड़ियाऊं, पर उपकार बि ॾाढा कयाऊं। शहर शहर में संगत जोड़ियाऊं, पर उपकार बि ॾाढा कयाऊं। जंहिंजी मिठड़ी हुई गुफ़्तार, हुआ जमाननि जा माण। अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। हुआ दादी जन अवतार, हुआ दानी दिलदार, अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो। दानी करामत जा हुआ वाली, कोन को मोटियो जो आयो सवाली। दानी करामत जा हुआ वाली, कोन को मोटियो जो आयो सवाली। हुआ नाम संदा कुमार, हुआ
जातीअ जा भंडार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलेदार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो शेवादारनि जी कया कहिड़ी वॾाई आसीस संतन जी थींदी सदाई शेवादारनि जी कया कहिड़ी वॾाई आसीस संतन जी थींदी सदाई हूंदा सदा बाग बहार हुआ सभु कंहिंसां प्यार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलेदार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो दासीअ इहो भॼन बणायो प्रेम मंझाए पल पारायो दासीअ इहो भॼन बणायो प्रेम मंझाए पल पारायो थींदो जल्दी बेड़ो पार मिली सभई कयो जयकार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलेदार अॼु दादीअ जो नालो थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो
कृष्ण।